नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में मादरी जमहूरियत महतरमा नुसरत भुट्टो जी नाई वर्सी पीपल्स सेक्रेटरीट ऑफिस में ज़िले डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो पारां मल्हाई वई। इन मौके ते राहिब अली घोटो, अब्दुल खालिक मलिक, आसिफ घोटो, मंठा रबड़ो, अयाज़ लाखो ऐं पीपी जे कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। महतरमा नुसरत भुट्टो जी वर्सी खे ख़िताब कंदे ज़िले डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं ॿिनि चयो त मादरी जमहूरियत पंहिंजे मुड़ुस समेत पंहिंजे औलाद जी कुर्बानी ॾिनी है, जमहूरियत खे ज़िंदा रखियो, जंहिं आमरीत खिलाफ़ भरपूर तहरीक हलाई ऐं ॾाढ जबर अॻियां चट्टान थी बीह रहिया। मोहतरमा नुसरत भुट्टो जमहूरियत लाइ लाज़वाल कुर्बानी ॾिनियूं जेके हमेशह यादि रहंदियूं। नाई वर्सी जे मौके ते पीपी अॻुवान ऐं कारकुननि मोहतरमा नुसरत भुट्टो खे ख़राज तहसीन पेश कयो। इन मौके ते क़ुरान ख़्वानी कई वई ऐं मरहूम जी मुग़फ़िरत लाइ दुआऊं पिण घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।